अस्सलामुअलैकुम साहब वॾा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियतूं सही आहिनि? वालेकुम सलाम। साईं शुक्र आहे रब जो। अवां ॾियो हाल अहवाल कीअं कयां बनियूं ॿारा? मिली आज़ादी माल भंडारे खे या अञा बि के बनियूं रख में आहिनि? अदा माल ढगियूं बकरियूं डागा ऐं जहिड़ो कर तमामु सीम में आज़ाद आहिनि। हाणे बाक़ी कोरड़ जा कुझु खरा आहिनि, उन्हनि ते हाइड़ा आहिनि। बाक़ी गुआर हेल साल जेको बि थियो उहो थ्रेशर मां माण्हुनि कढराए छॾियो आहे। हारी जहिड़ो कर गुआर जे खरनि मां आज़ाद आहिनि। अच्छा, हा साईं, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे अव्हां खे, जेकॾहिं पुछी ॾियो त गुआर जो मार्केट में कहिड़ो अघु आहे? कुझु ॾींहं अॻु में ॿुधण में आयो, आऊं त शहर पे कोन वञा, छोरा वञे कॾहिं कीअं सिधी तरह वरती पे कोन था ॾें, पर ॻाल्हि अहिड़ी ॿुधण में आई हुई त को पठाण आयो आहे, उहो वधीक अघ में पियो गुआर रखे ऐं तोर में पे कटौती कोन थो करे। बाक़ी वाणिया त मण ते 1.5 किलो कटीनि था ऐं कंप्यूटर वारा काटा जेके आया आहिनि न, उन्हनि में अंग था अचनि, पछाड़ी जो जेके आशारिया अचनि था उहे हिसाब में ई कोन था आणीनि, हेखलाटी करे वेठा आहिनि। अता इहा ॻाल्हि तुंहिंजी वाकई लॻी मूंखे। शहर त वञण मुंहिंजो बि घटि थो थिए, पर पोइ बि जेको इहो पठाण जे नाले तूं ॿुधाईं पियो न, इहो मुंहिंजो अथई सफ़ा पग बटु यार। पोइ भाया त फोन करियांसि हींअर ई, पुछूंसि अघु पार, ऐं या हीअं था करियूंसि, पहिरीं फोन था करियूं हेॾा पंजाबी हिकिड़ो दोस्त आहे कराची में, उनखे ॾिसूं त ओॾा मार्केट जी गर्मा गर्मी कहिड़ी आहे, पोइ वरी था फोन पठाण खे करियूं। ठीकु आहे? ठीकु आहे साईं, हिकिड़ी ॻाल्हि कजो, फोन जो आवाज़ ओपन था थिए न छोरा, माना वॾो आवाज़ जेको थिए उहो कजे न, आऊं बसि थोरा। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदा सालम सुस्त थो ॻाल्हायां, ख़ुशि आहीं? वालेकुम सलाम, खैरियत है अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाए कैसे हो? अचानक याद किया आज, बताएं कोई काम था? ॿियो को अहिड़ो ख़ासि त कमु कोन हो, पर यार जी मंडी में गुआर जो रेट अलाए कीअं पियो हले, थोरो इहो तफ़सील ॾींदा त महिरबानी थींदी। अवां बि आयो मसरूफ़ माण्हू शहरी। आज कौन सी तरीक है? अच्छा, बारह तरीक है, बिल्कुल मैं पूछ के बताता हूँ। ये तरीक पियो करे, इहो छा पियो चवे? मूंखे त नथी ख़बर पए। इहो निभागो तारीख़ थो चए, तारीख़ पुछे थो अॼु कहिड़ी तारीख़ आहे। ये तारीख़ खे तरीख़ चवंदा आहिनि। हाणे भाया थो पठाण खे फोन करणो पियो, हिन छोरे वरंदी कोन ॾिनी। अस्सलाम वालेकुम साईं वॾा, सुञातो ई अलाए न सुञातो ई? हा बिल्कुलु सालम सुस्त थो ॻाल्हायां। यार हिते मूं ॻाल्हि ॿुधी त आयो आहीं को शहर में, मुंहिंजो शहर अचणु कोन थो थिए, उन जे करे मूं चयो हाणे साईं सां राबितो करे वठूं। हा ॿियो ख़ैरियत आहे? वालेकुम सलाम, कैसे हो? ठीक ठाक सर, आगे तकड़े राजी? हाँ बिल्कुल पहचाना। हाँ बिल्कुल पहचाना, कैसे नहीं पहचानेगा, आपको तो आवाज पहचान गई हम। आप सुनाओ कैसे हो? ठीक ठाक सर, आगे? हाँ मैं आपके शहर में हूँ, बिल्कुल एक माँ हो गया है भाई, एक माँ हो गया है। हाँ इधर बैठा हूँ। हाँ बिल्कुल, आओ ना कभी, आओ।
और कोई काम हो तो बताना। हाँ बिल्कुल। यार ॿियो त को अहिड़ो ख़ासि कमु कोन आहे। बहरहाल ग्वार जी मार्केट जो पुछणो हो। मूं ॿुधो आहे त ग्वार जेको हिते कांटो लॻायो अथई ऐं मथे रेट में पियो वठी, उन करे राब्तो कयुमि। हाँ ग्वार। ग्वार को क्या बताऊं मैं। तकरीबन मैं पहले 1 माह पहले आया था, तब मैंने ग्वार बड़े रेट में रखा था। पूरे तार के लोग जो आते थे वो पूरे तार के, वो बड़े रेट में उसका ग्वार में रखता था, कटौती भी नहीं करता था। इधर कटौती बहुत चलती, लेकिन क्या करे, मैं मजबूर हो गई। अब जो ये आपके शहर के जो बड़े सेठ होती है ना, ये बड़े लोग हरामी होती है। ये हमारे कजन वगैरह रहती है, इनको सारों 50 बना के लेके हमारे पास आ गई, और मैं मजबूर हो गया। उन्होंने बोला कि मार्केट के मुताबिक चलो। अब मैं क्या करूं। अब मैं मार्केट के मुताबिक ही रखता हूँ। और सुनाओ कैसे हो, ठीक ठाक? और कोई काम हो तो बताना। लॻे थो हिन ने भागे के बि वाणिया फिरे आया। असुल हिननि छा कयो जो वाणीअ ने ॿिया जेके हिते पठाण रहंदा उन्हनि खे वठी उन वटि 50 बनाए विया ऐं चऊं मार्केट जे मुताबिक़ हल। हाणे त बराबरि रखे थो। कोई ग्वार जो जेको रेट हूंदो उहो ई हलंदो। हाणे ॿियो छा कंदासीं। हले भई हिकु हल ठीक।